हसन शाह नालो आहे, माना छटीअ जो नालो खणी चइजे। ऐं हसन सुफ़ाणी लिखण जे वारे सां मुंहिंजो नालो। शौकत चांडियो ही चैनल आहे ऐं हुननि जूं महिरबानियूं आहिनि, इहे मोहबतूं आहिनि जेको अॼु मुंहिंजो इंटरव्यू करे पियो, मुंहिंजे कम बाबति, मुंहिंजी ज़िंदगी बाबति इंटरव्यू करे थो। शौकत साईं जूं बि मोहबतूं वॾा वड़, मूं नाचीस खे हसन सूफ़ाणी असांजो ॻोठ जो नालो आहे, माना सैयद सूफ़ाणी सॾिबायूं। ऐं उहो मोरो खां 20 किलोमीटरनि जे फ़ासिले ते मिठियाणी तरफ़ आहे। न्यू जतोई मिठियाणी जे विच ते हिकिड़ो ॻोठड़ो आहे, दरिया जे किलोमीटरनि जे इहे सम्झो त वेझो। आणी न ऐं चाढ़ी न ॾुथु ॾियाड़ी सूमरा, माना जेको हूंदो आहे त हूंदो आहे, न हूंदो आहे त वरी चांहि पीआरण जा बि ॾोकड़ न हूंदा आहिनि, पिया हलंदा आहियूं फ़क़ीरी रंग में, किथे वज़न न थींदा आहियूं। सो इहा तबियत आहे, मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज आहे, आशिकाणो मिज़ाज आहे। सूंहं परस्त माण्हू आहियां, इन में को बि शक न आहे। सूंहं परस्त थियूं था, हुस्न ॾिसूं था त असां खां बि ॾात निकिरे थी। हा, ई मूंखे स्टेज ते अचण जो एॾो शौक़ु न हूंदो आहे, पाण हाणे मां प्रोमोट थी चुको आहियां, जिते किथे पोइ दरगाहूं आहिनि या वॾा वॾा प्रोग्राम्स आहिनि, इवेंट आहिनि, त उन्हनि जी कंपेयरिंग कंदो आहियां, होस्टिंग कंदो आहियां। पर इहा तबियत आहे त पोइ हुन जे ॻाल्हि वांगुरु क़दुरु उते बि घटि थींदो आहे। ऐं कॾहिं कंहिंखां ईअं डिमांड न कई आहे त मां अचां थो तव्हांजी कंपेयरिंग करणु, तव्हांजी होस्टिंग करणु अचां थो, त मूंखे हेतिरा पैसा ॾियो या ईअं कयो। कॾहिं कॾहिं कोई भाड़ो बि न मिलंदो आहे, तेल जा पैसा बि न मिलंदा आहिनि, कॾहिं कॾहिं मानी बि न मिलंदी आहे, केरु पुछंदो ई कोन्हे, पर मां पंहिंजो कमु करे हलियो वेंदो आहियां। हीअ ज़िंदगी आहे न, हे कमु करण खे माण्हूअ खे कमु करणु खपे। हीअ मानी घर मिलंदी, पैसा बि ईंदा, सभु कुझु थींदो, पर तव्हां कमु कयो। अच्छा, मूं वटि वरी इहा बि हिकिड़ी तबियत आहे मुंहिंजी, त मां इहो शोहरत जे पुठियां टको बि न आहियां, माना परे परे ताईं बि न आहियां। त हाणे माण्हू हिकिड़ो मशहूरु थिए, टीवीअ ते थो अचे, रेडियो ते अचे थो, स्टेजुनि ते अचे थो, ऐं फेमस थियणो आहे, माण्हू ॾिसनि, पब्लिक सुञाणे, मूंखे इन जी को बि गणती कान्हे का। तव्हां कमु कयो, तव्हां क्वालिटी वारो कमु कयो, तव्हां पब्लिक लाइ कमु कयो, क़ौम लाइ कमु कयो, तव्हांखे रिस्पेक्ट मिलंदी, तव्हांखे इज़त मिलंदी। तव्हां इन लाइ कमु न कयो तव्हांखे शोहरत मिले। जीअं अॼुकल्ह जो राग थी वियो आहे, त माना शोहरत लाइ त मां बसि हुजां, मुंहिंजो राग ॿुधो वञे। हालांकि शोहरत, इहा शोहरत आहे, हिकिड़ी बुख आहे शोहरत जी, त मूं में इहा न रही आहे। मुंहिंजी केरु तारीफ़ कंदो न त तव्हां एॾो कमु शानदारु कयो पिया, ॾाढो सुठो, मां चवंदो यार बसि दुआ कयो, कमु कयूं पिया। ऐं हरू भरू मां ग़लति फ़हमीअ में, ख़ुशि में न पवंदो आहियां। घणा माण्हू ख़ुशि फ़हमीअ में पवंदा आहिनि, केरु कंहिंजी तारीफ़ कंदो आहे त ख़ुशि थींदा आहिनि, त वञ, मां त अलाए किथे पहुतुसि, मूंखे पब्लिक सुञाणे थी, मूंसां वॾी ॻाल्हि, मां वॾी ॻाल्हि थी। इहे मूंखे परे परे ताईं शयूं न आहिनि। ऐं सच थो ॿुधायां त वरी माण्हुनि में इहे बि शयूं आहिनि त माण्हू तव्हांखे तव्हांजे मुंहं ते माना ख़ुशि करण लाइ बि ईअं कंदा आहिनि। पोइ साईं राशिद मोराईअ सां मां हिकिड़ो चकर कार में सफ़रु कयां पियो, काॾे वञूं पिया प्रोग्राम में, मूंखे यादि आहे पहुची त कॾहिं बि घणो माण्हू त तव्हांजी तारीफ़ कनि न त तव्हां उन्हनि ते ध्यानु घटि ॾींदा कयो। ऐं जेकॾहिं तव्हां ते तनक़ीद कंदा कनि न त तव्हां ध्यानु इहो त मां मोरे लाइ हिकिड़ी लाइब्रेरी वठां, मोरे जे नौजवान लाइ अहिड़ो को माहौल जुड़े। पर पोइ वरी थियो ईअं, जेकॾहिं लाइब्रेरी ते मिली आहे ऐं अलाह सुठी ॻाल्हि आहे, जंहिं बि कहे त माण्हू वरी पंहिंजो ॻणाईंदा आहिनि पाण, त लाइब्रेरी लाइ जिदोजहद असांखे, असांजे प्रोग्राम कराईंदा आहिनि त विसारे छॾींदा आहिनि, यादि कोन कंदा आहिनि। सो इहे शयूं आहिनि। ॿियो तव्हांखे ॿुधायां, हीअ नफ़्सियात आहे हिते। कहिड़ी नफ़्सियात आहे? जेकॾहिं तव्हां वटि गाॾी आहे, पेजारो आहे, तव्हां स्टेट वारा आहियो, तव्हांजे पुठियां माण्हू आहिनि, तव्हां कुझु बि न कयो कमु, थोरो ई कमु तव्हांजो, तव्हां प्रोमोट थींदो, तव्हांखे माण्हू इज़तूं ॾींदा, मान ॾींदा। सिंधी क़ौम जी, समाज जी हिन जी रही आहे इहा सोच। ऐं जेकॾहिं तव्हां ग़रीब आहियो, तव्हां वटि पैसे ॾोकड़ फिनेंशियल लेवल सां तव्हां साउंड न आहियो, ऐं तव्हां एॾा न आहियो, माना उन हवाले सां तव्हां वटि को घरु बंगलो, का अहिड़ी चमचागिरी चापलूसी न आहे, त तव्हां रहिजी था वञो। तव्हां केॾा बि जीनियस हुजो, छा बि हुजो। ऐं असांजा जीनियस माण्हू जेके आहिनि कमु करण वारा, ईअं रहिजी विया, उन्हनि खे का खंघियो ई कोन। ऐं अहिड़ा खोड़ मुंहिंजे साम्हूं मिसाल पिया आहिनि, जेके असांजा ई काफ़ी इस्तेमालु थिया आहियूं, ऐं ईअं इस्तेमालु थी वरी उछिलजी बि विया आहियूं। पोइ हिकिड़ो अधु सियासतदान हुयो, नालो नथो खणां, अहिड़ा वॾा सियासतदान आहिनि, वॾा नाला आहिनि, पोइ उहे मूंखे पाण सां खणंदा, मूंखां तक़रीरूं लिखाईंदा पंहिंजे स्टेज ते ॻाल्हाइण लाइ, त असां ॻाल्हायूं। इहो बि हिकिड़ो मुंहिंजो पासो। ऐं हिकिड़ो मूं मैगज़ीन कढियो मोरे मां, तब्दीली जे नाले सां। पोइ हुन में जेका हिते थींदड़ म्यूनिसिपल में करप्शन, ॿियनि इदारनि में, या जेका हिते खोड़ अहिड़ा मसइला, इशूज़ हुया, समाजी इशूज़ हुया, उन्हनि खे हाईलाइट कयो। मां जो सेठ हूंदो आहे, किथे बि तव्हां कम में लाहियो, मां कमु कंदुसि। जेकॾहिं हसन शाह सरदार शाह जो वेझो यार आहे, अली अकबर लिगारी साहिब जो वेझो यार आहे, या अहिड़नि ऑफिसरनि जो यार आहे, उन वटि रोज़ु हाज़िरी भराए थो, इनकी भराए थो अचणु वञणु,
त पोइ वज़ीफ़ा मिलंदा, सहूलियतूं मिलंदियूं, हर शइ मिलंदियूं। सो इहो वरी पाण खां पुॼे कोन थो। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे साहिती परगणो जे नाले सां, उहो इन लाइ ठाहियो अथमि त तव्हां सिंधी माण्हू उनखे ॾिसो ऐं उन्हनि तां शयूं शेयर कयो। ऐं सुभाणे जेकॾहिं यूट्यूब मां मूंखे फिनांशियली तौर ते 2 रुपया मिलनि था त मां उहे बि इन क़ौमी कम ते ख़र्चु कंदुसि। ज़िंदगी जा हवाला घणा आहिनि, पर इहे मुख़्तसिर जेके मूं तव्हांखे हिकिड़ो सम्झे खुलियल किताब वारो अॼु ईअं ही पंहिंजो बयानु ॾिनो आहे, पंहिंजी कचहरी ॿुधाई आहे। ज़िंदगी ते बरवसि न आहे, सुभाणे प्यालो करे वञूं, हलिया वञूं हिन दुनिया में, त हिकिड़ो ई रिकॉर्ड शौकत चांडियो चैनल ते रहंदो, कॾहिं बि केरु खोले ॾिसंदो त संचाई ज़िंदगी छा हुई। सो अहिड़े हिसाब सां हा, मुंहिंजे साथ में घणो जेको थोरो 2 साल खनि वॾो हूंदो हुओ शाम शाह उहो रहियो। ऐं फंक्शनल जो सदर बि थियो, ज़िले नुशरफ जो पीर साईं पागार वेझो माण्हू हुयो, फ़ैसिला कंदो। ऐं इमाम सलेमान शाह जी बि घणो मूंसां प्यारु हूंदो हुओ, इज़त ॾींदो। नंढनि में वरी सैदनि में जावेद शाह, ऐं जावेद शाह सां मुंहिंजी घणी रही, माना गहराइप, उथणु वेहणु, माण्हुनि खे प्यार ॾियो। मुंहिंजी वरी अॼु ताईं इहा तबियत आहे त मां नंढे वॾे खे उथी हथु ॾींदो आहियां, प्यारु ॾींदो आहियां, छो त हीअ पब्लिक जेका आहे न प्यार जी बुखी आहे, हुनखे तव्हां प्यारु ॾियो। शौकत चांडियो चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन चैनल खे ॾिसो, तव्हां जूं उन में मोहबतूं शामिलु आहिनि ऐं उनखे मोहबत ॾियूं। मां तव्हांजो ई पंहिंजो हसन शाह सुफ़ाणी कयूं था मौजूदु, जेॾां पेर तेॾां ख़ैरु, दुआऊं कजो असांखे ऐं शौकत चांडियो खे।